दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर में स्कूल टाइमनि ते मालवनि में हू वारनि घरनि मां छोड़े छॾनि था। वीडियो में ॾिसी सघो था त रिक्शा मोटरसाइकिलुनि ते स्कूल वेंदड़ ॿारनि खे जानी नुक़सान जा बि ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। हिक तरफ़ ट्रैफिक जाम हुअण सबबि ॿिए तरफ़ मालवनि वारनि ऐं घरनि मां स्कूल टाइम ते मेहूं छोड़े छॾण सबबि रोडनि ते निकिरी अचण ते शहरनि ऐं आम आवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्कूल वेंदड़ शहर जे मुख्य रोडनि हेपेटाइटिस अस्पताल रोड, SSP मोड़, दाबो स्टॉप रोड, सिनेमा चौक रोड ते का बि ट्रैफिक पुलिस रोडनि ते नज़र न अचण सबबि स्कूलनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ हादसनि जो शिकार थी वञनि था। स्कूल ईंदड़ वेंदड़ मासूम ॿारनि जे वालिदैन समेत दादू जे सियासी समाजी शहरनि सेशन जज दादू, DC दादू ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त दादू शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ वेंदड़ स्कूली शागिर्दनि लाइ चौराहनि ते ट्रैफिक पुलिस मुक़रर करे शहर में क़ाइम मेहूं जे वाड़ा शहर खां ॿाहिरि कढिया वञनि या उन्हनि मालवंदनि ते पाबंदी लॻाई वञे त स्कूलनि जे टाइमनि ते मेहूं समेत ट्रैफिक ते कंट्रोल करायो वञे।